पंगरियो भरिसां ॻोठ सिद्दीक़ गाहो जे हेलिप पब्लिक स्कूल में सालियाने इम्तिहान में पोज़ीशन खणंदड़ ॿारनि में इनाम विरहाइण वारी तक़रीब मुनक़द कई वई। इन मौक़े ते स्कूल जे ॿारनि टेबलोज़ ऐं खाका पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। तकरीब में हेलिप पब्लिक स्कूल सिस्टम के ऑपरेटर डॉक्टर इस्माइल लगारी समेत स्कूल के उस्तादन ॿारनि ऐं वालिदैननि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब के आख़िर में डॉक्टर इस्माइल लगारी पोज़ीशन माणींदड़ ॿारनि में इनाम तक़सीम कया ऐं हुन स्कूल के प्रिंसिपाल सजाद अली आराई ऐं संदसि टीम के महिनतनि खे पिणु साराहियो।